अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु मां तव्हां सां ॻाल्हि करण वारो आहियां तकरार ड्रामे जे बारे में। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर वाले यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों बावल खान होश मां निकिरी चुको आहे ऐं हाणे मूंसां बावल खान जो साथ ॾेई रसनवाब खान खे मारण जी प्लानिंग ठाहींदो ऐं रसनवाब खान जा माण्हू दरिया खान जे मथां हमिलो कंदा, पर दरिया खान उते कोन हूंदो। दरिया खान हिननि खां अॻे निकिरी वेंदो ऐं उन खां पोइ रसनवाब खान जा माण्हू वापसि उतां किथे वेंदा त रसनवाब खान उन्हनि जे मथां टांडा ॾींदो ऐं उन्हनि खे टांडा ॾींदो ऐं उन्हनि जे मथां हथु खणंदो। ऐं हाणे रसनवाब खान सिजाल खान खे टांडा ॾींदो ऐं छो जो उनखे 2-3 ॾींहं हाणे विहारे चुको आहे ऐं उनखे हाणे मोहलत मिली चुको आहे ऐं हाणे उन्हनि जे मथां हथु खणंदो ऐं सिजाल खान खे झुकाइण जी कोशिशि कंदो, पर सिजाल खान खे झुकाए कोन सघंदो ऐं मीर बख़्शल खां सॼी हक़ीक़त नवाब खान जो वठंदो ऐं सॼी मालूमात उन खां हथु कराए वठंदो ऐं उन खां पोइ बख़्शल हिकु मूसा सां धोखो कंदो। जेको नवाब खान उनखे पढ़ाए मोकिलिया उहो मूसा सां धोखो करे ऐं मूसा खे हिकु अड़ा में विझंदो ऐं सिजाल खान हाणे वेही तमाशो ॾिसंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।